बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त मां नई आयल काबीना, सेंट्रल पार्टी जा अॻवान दोस्त ऐं सेंट्रल कमेटी जा साथी, उन्हनि सभिनी खे मुबारकबाद ॾियणु चाहियां थो ऐं उमेद रखां थो त जंहिं हौसले ऐं एतमाद सां ऐं जज़्बे सां हुननि ही नई ज़िम्मेवारी खणण लाइ पंहिंजो पाण खे अर्पियो आहे त ईंदड़ वक़्त में हू पंहिंजे अहद जो बि भरम रखंदा ऐं सिंध खे जेका घुर्बल ज़रूरत आहे जदोजहद जी उन में पंहिंजो पाण मल्हाईंदा। आउं माज़रत करणु चाहियां थो हिकिड़ी बहस चेयरमैन त जीअं हिते दोस्तनि एतिराज़ु कयो त सरवण मक्सी जेको आहे उन हैदर मल्ला जे ख़िलाफ़ हिते वर्क कयो त आउं उन लाइ माज़रत कयां थो, छो जो आउं पीउ ज़रूरु आहियां। उन जे कॾहिं इन क़िस्म जो कमु कयो, मूंखे जॾहिं ख़बर पई त उनखे रोकियो वियो, शायदि हू हलियो बि वियो हाणे हाउस मां। पर सुवालु इहो आहे त इन राय खे मुंहिंजी ज़ाती राय न सम्झो वञे। सरवण छो जो मां पार्टी जो चेयरमैन जी हैसियत में, अॻवान जी हैसियत में मुंहिंजे लाइ सभु दोस्त बराबरि आहिनि, को बि दोस्त घटि वधि कोन्हे। आहे ज़िम्मेवारियुनि जो तायुन। मां जंहिंखे सम्झंदो आहियां त हीअ पार्टी जो दुश्मन आहे, हाणे सफ़ा गद्दारी जी हथ ते पइजी वियो आहे, त मां ख़ुदि उन ख़िलाफ़ु खड़ो थींदो आहियां, उन सां हथु मिलाइण जो बि गवारा न हूंदो आहे। बाक़ी इहो कतई नथो थी सघे त दोस्तनि खे चयो वञे तव्हां इलेक्शन में बीहो ऐं को माण्हू उनजे लाइ वर्क करे। सम्झो ईअं वेंदो, नुसरत चन्ना मुंहिंजो तमामु वेझो प्यारो दोस्त आहे ऐं हर मुंहिंजी ॻाल्हि, हुनजे हर अमल में मुंहिंजी राय शामिलु हूंदी आहे। पर तव्हां ॾिठो त हुनजे ख़िलाफ़ु मोहम्मद अली अबड़े साहब फॉर्म भरियो त इहो मोहम्मद अली जो बि हक़ु आहे, नुसरत जो बि जमहूरी हक़ु आहे। नुसरत हुन इलेक्शन खां विड्रॉ करे हलियो वियो, मोहम्मद अली बिना मुक़ाबले खटे आयो आहे। त इन्हनि में कतई जेका आहे सा मुंहिंजी राय न सम्झी वञे त मां कंहिंखे फेवर थो कयां ऐं कंहिंखे लाइक थो कयां, कंहिंखे डिसलाइक थो कयां। हीअ ज़रूरु आहे, ख़्वाहिश इहा हूंदी आहे त पढ़ियल गढ़ियल दोस्त सेंट्रल कमेटी में वधि खां वधि अचनि। पढ़ियल गढ़ियल दोस्त, समझदार दोस्त ऐं जिन वटि सियासत करण लाइ टाइम हुजे, सम्झ हुजे, सियासत हुजे, उहे माण्हू अचनि जेको पंहिंजो पाण खे क़ौम ऐं वतन लाइ डेडिकेट कनि। जान निसार क़िस्म जा माण्हू। अॼु ॾींहं ताईं खोट इन जे करे आहे त असां जेतिरो ज़िम्मेवारी खणूं था ओतिरो उन जे मुताबिक़ पूरो नथा लहूं। असांजी पार्टी खे 26 साल थिया आहिनि, 27 पूरा पिया थियनि। त चइबो आहे न, जवानी में त माण्हू टिड़ंदो आहे, ताक़त ऐं तवानाई ईंदी आहे जवानी जे वक़्तु। हिकिड़े इंसान जो मिसाल खणो, हिकिड़े वण जो मिसाल खणो, जेका बि साह वारी शइ जॾहिं जवान हूंदी आहे त उहा तमामु ताक़तवर सगारी हूंदी आहे, वॾे खां वॾो उन्हनि में हौसलो हूंदो मुक़ाबिलो करण जो। पर मूंखे चवणु ॾियो, ऐं अफ़सोस सां चवणु चाहियां थो त असां पंहिंजे जवानी में पार्टी जी जेका जवानी आहे जंहिंमें असांखे टिड़णु खपे, असां टिड़ूं न पिया, असीं छणूं पिया। असां कमज़ोर थींदा वञूं, असीं महदूद थींदा वञूं। अॻियूं कांग्रेसूं जेके दोस्त इब्तिदाई ज़माननि खां सीनियर दोस्तनि जो तइदाद जेके कांग्रेस में ईंदा हुआ, उहे सम्झनि था त कांग्रेस जो मयार केतिरो आला क़िस्म जो हूंदो, केतिरा सियासी गुफ़्तगू थींदी हुई, बहस मुबाहिसो थींदो, हिसो वरितो वेंदो, जोश ॾेखारियो वेंदो। उन्हनि ॾींहंनि में असां 3 ॾींहं कांग्रेस कंदा हुआसीं, 1.5 ॾींहं जी कांग्रेस कान हूंदी। ऐं 3 ॾींहं जेका कांग्रेस जेका आहे उहा तमामु पुरजोश तरीक़े सां, मुदलल तरीक़े सां, इल्मी बुनियादनि ते बहस कंदी हुई ऐं पंहिंजी सिंध जे जदोजहद जे लाइ ॻणती ऐं राह जो तायुन कंदी हुई। अॼु असां जेको आहे हिकिड़ी त नुमाइंदगी पूरी कान्हे, ऐं ॿियो जेको आहे, जेको मयार आहे कांग्रेस जो, उहो उन सित जो कोन्हे। ऐं जॾहिं भले हलाईंदा रहनि, ख़ैर आहे, जॾहिं बि
पार्टी के वधण वेझण जी ज़रूरत हूंदी आहे उन वक़्तु जेकॾहिं पार्टी महदूद थींदी वेंदी त इहा ख़तरे जो वञाण आहे। त इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो असीं चवणु चाहियूं था असांजो कमु तमामु वॾो आहे, ज़िमेवारी तमामु वॾी आहे असां ते, छो जो असां पंहिंजे शऊर सां इहा ज़िमेवारी क़बूल कई आहे। असांजी पार्टी में जीअं ॿियूं पार्टियूं आहिनि, पाकिस्तान में बि इलाही आहिनि, दुनिया में बि इलाही आहिनि, जेके माण्हुनि खे पैसा ॾेई उन्हनि खां पोरियो वठंदियूं आहिनि। कुल वक़्ती कारकुन अॻु में रवाजु हूंदो जॾहिं दुनिया बाएपोलार हुई, हिकिड़ियूं पार्टियूं रशिया जूं हामी हुयूं, हिकिड़ियूं पार्टियूं साम्राजी मुल्कनि जूं हामी हुयूं। तो जेके साम्राज मुख़ालिफ़ पार्टियूं हुयूं उन्हनि जो मैनदार रशिया हो, त उन्हनि खे एतिरी इमदाद मिलंदी हुई जो हज़ारनि जी तइदाद में माण्हू कुल वक़्ती हूंदा हुआ। पार्टियुनि जा मवाद छपबो, पंफलेट छपबा, माहवार पर्चा छपबा, सरगर्मी थींदी हुई, पार्टियुनि खे पैसनि जो मसइलो कोन हूंदो। ईअं मयार ख़ातिर कारकुननि खे आइनी ज़ाब्ते लाइ या चाराना या अठाना माण्हुनि खां फ़ी वरिती वेंदी हुई, पर उहे पार्टी जी बजट जेका हुई करोड़नि अरबनि में हूंदी हुई। हाणे जॾहिं दुनिया तब्दील थी वई आहे त हाणे जेके बि बैनुल अक़वामी इमदाद ते माण्हू पलजनि था उहे बैनुल अक़वामी एजेंट आहिनि। उन्हनि जो को बि पंहिंजे वतन सां तहरीक सां लाॻापो कोन्हे। हू हिकिड़ा विकजंदड़ मशीनूं आहिनि जेके पंहिंजे हिसे जो दुनिया खां पैसो वठनि था ऐं सिंधी नौजवाननि खे क़ुर्बानियूं ॿारनि ठाहिनि था। पोइ असांजा नौजवान ॿार इनक़लाब आज़ादी जे जज़्बे में जेलनि में वञनि था, फांसी घाटनि में वञनि था, टॉर्चर सेलनि में वञनि था, ऐं सवे नौजवान ॿार जेको सो टॉर्चर सेलनि में शहीद थी पंहिंजे वालिदैन खे सॼी उमिरि जो सदमो ॾेई हलिया विया आहिनि। त इहो सभु उन एजेंटगिरी ऐं ग़लति सियासत जे नतीजे में थियो आहे। तरक़ी पसंद पार्टी वाहिद पार्टी आहे जेका पहिरें ॾींहं खां वठी इंडिजीनस बुनियादनि ते सियासत करे थी। असां पंहिंजी पाण ताक़त आहियूं, पंहिंजी पाण ताक़त आहियूं, ऐं असां सिंध जे ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि लाइ उमेद ऐं आसरे जो ओञाण आहियूं। असांजो नज़रियाती प्रोग्राम उनजी चिटाई कंहिं बि पार्टी वटि एॾी वाज़े ऐं चिटी नाहे। त असां सिंध में सदियुनि खां पीड़ियल जेके समाज आहे, जेके तबिका आहिनि, जेके पीड़ियल आहिनि, मुआशी तरह महरूम आहिनि, इज़तुनि खां महरूम आहिनि, जिन खे समाज हर वक़्तु ग़रीब सम्झी, कमज़ोर सम्झी, बेसहारो सम्झी उन जी तज़लील करे थो, उन्हनि सां नफ़रत अंगेज़ रवैयो रखे थो, उन्हनि जो इस्तिसाल करे थो, उन्हनि समूरनि माण्हुनि जी ज़िंदगी में हौसलो ॾढ ऐं ताक़त पैदा करे असां सिंध में हिकिड़ो नओं इनक़लाब ऐं तब्दीली जे लाइ जदोजहद करियूं था। ऐं उन में असांजी इब्तिदाई बुनियादी जेका ताक़त आहे उहा ताक़त आहे सिंध जो ग़रीब ऐं पोरियो तबिको। इन करे तव्हां ॾिठो आहे त असांजे नारे में जीए सिंध ऐं जीए सिंधी पोरियत आहे। असीं पोरियतनि जा नुमाइंदा आहियूं। पोरियत जेको हथोड़ा हणे थो उहो पोरियत आहे, जेको कलमी मज़दूरी करे थो उहो बि पोरियत आहे, जेको माण्हू हारपे में कोडर ऐं हर हलाए थो उहो पोरियत आहे। त पोरियत हिकिड़ो जामी लफ़्ज़ आहे। जेको चोरी चकारी करे शॉर्टकट जे ज़रिए रिश्वत वठी पैसो न कमाईंदड़ हुजे, करोड़पति न थींदड़ हुजे, पर पंहिंजे पोरिए पघर सां महिनत करे पंहिंजे पघर जी कमाई खाईंदड़ हुजे, उहो माण्हू सिंध जो हक़ीक़ी इनक़लाबी ऐं महरूम क़ुवत आहे। जेका सिंध में महरूम आहे पंहिंजे बुनियादी हक़नि खां, उन्हनि खे ताक़तवर करण लाइ, उन्हनि खे सगारो करण लाइ, उन्हनि जे मथां मड़ियल ग़ुलामी ऐं ज़िलत जो ख़ात्मो आणण लाइ उन्हनि माण्हुनि खे ई असांखे पंहिंजी ताक़त और गॾु करिणो पवंदो। पर बदकिस्मती सां असां उन्हनि मोर्चनि में दाख़िल नथा थियूं। असां सित ई सित जी तहरीक हलायूं था। 2, 4, 50, 100, 200 पढ़ियल गढ़ियल छोकिरा आहिनि या अछियुनि ॾाढ़ियुनि वारा माण्हू आहिनि, उन्हनि ताईं असांजी तहरीक फिरे थी, पंहिंजी यारी दोस्ती
ऐं लॻ लाॻापनि जे रुझान में सियासत फिरे थी, पर जेका अवामी ताक़त आहे, जेका अवामी तहरीक आहे, जंहिंखे सिंध जी पहाड़ुनि में लहिणो आहे, सिंध जे ॻोठ ॻोठ में झर जंग में पहुचणो आहे, हर माण्हू जेको बाग़ैरत माण्हू आहे, ग़रीब थी सघे थो, पोरियत बि थी सघे थो, विचोले तबिके जो बि थी सघे थो, ऐं को ज़मींदार तबिके जो बि थी सघे थो, जंहिंजे अंदर में जंहिंजे अंदर में बुनियादी गैरत ज़िंदा आहे, पंहिंजे वतन सां मोहबत करे थो, सिंध खे मां सम्झे थो, ऐं सिंध जी ग़ुलामी ऐं ज़िलतुनि जी कैफ़ियत में कड़े थो, लुछे थो, उन्हनि समूरनि माण्हुनि खे गॾु करे असां वतन में हिकिड़ी ताक़त ठाहिण था चाहियूं। उन ताक़त जे आधार ते असां पंहिंजे सियासी मुख़ालिफ़ क़ुवतुनि सां टकराइण चाहियूं था। सिंध जूं सिधियूं टे मुख़ालिफ़ क़ुवतूं आहिनि जिन सिंध खे अॼु ॾींहं ताईं नांझो करे रखियो आहे। उन में पहिरीं जेका बुनियादी क़ुवत आहे, जेका असांजे कंध ते सवार आहे, उहो आहे सिंध जो जागीरदार ऐं पीर परस्ती वारो जेको इदारो, जागीरदार इदारो जेको जागीरदारनि ते मुश्तमिल आहे, ऐं समूरियूं उन्हनि जूं सियासी पार्टियूं आहिनि। PTI में बि जागीरदार वेठो हूंदो, मुस्लिम लीग नवाज़ में बि जागीरदार वेठो हूंदो, पीपल्स पार्टी उन्हनि जी नुमाइंदा जमायत आहे, छो जो सिंध जा अक्सरियत जागीरदार वॾेरा जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी सां सलाड़ियल आहिनि। पीपल्स पार्टी उन्हनि जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ करे थी, ऐं पीपल्स पार्टी उन्हनि खे वधाइण वेझण में, उन्हनि जो सिंध ते तसलुत क़ाइमु करण लाइ पूरो 40 सालनि खां कमु कंदी रही आहे। इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि जागीरदारनि जी नुमाइंदा जमायत आहे। त इन करे ही जागीरदार ऐं ही पीराणा इदारा अॼुकल्ह त तमामु जदीद तरीक़े सां तव्हां ॾिसो था त पीर परस्ती जा ही इदारा ठही विया आहिनि। हर चौक चौवाटे ते नवां मटियूं था त पीर पैदा थिया आहिनि। पोइ उन्हनि में एजेंसियुनि जा जेके कर्नियल ब्रिगेडियर बि उन्हनि जी ख़ानकाउनि ते अचनि था, माण्हुनि खे मैसेज ॾियनि था त हिननि जी पोवारी कयो। कामोरा बि हिननि वटि अचनि था, वॾा बिज़नेसमैननि खे उन्हनि जे पोयां लॻायो वेंदो त हिननि खे मुकमल सपोर्ट कयो। काल जेके पीर जेके हिकिड़े कमरे जी लांडी में रहंदा, अॼु उन्हनि जे इलाइक़नि में वॾियूं कम्पलेक्सिस ठही वियूं आहिनि, वॾा महलातूं ठही वियूं आहिनि, मस्जिद जी शिकिल में ऐं साईं मुंहिंजा दर्सगाह जी शिकिल में, उन्हनि जे घरनि जी शिकिल में। ऐं जॾहिं हू उमिरनि ते वञनि था, इराक ऐं शाम जे ईरान जे दौरनि ते वञनि था, त 400 माण्हुनि जा वफ़द वठी ऐं दुनिया खे पैगाम ॾियनि था त सॼो कखपन असांजी मर्ज़ सां हले थो। त ही जागीरदारनि जा हमेशह इतादी ऐं भाईवार रहिया आहिनि। ॿिन्ही जो मक़सदु साॻियो आहे, अल्लाह खे पूॼणु, क़ुर शरीफ़ जी इताअत करणु, नबी खे पंहिंजो आख़िरी नबी सम्झणु, या हिंदू ऐं ॿियूं जेके बि फ़िरका ऐं मज़हबी आहिनि ग्रुप, उहे पंहिंजे मज़हबी रीत रस्म जे रवाज ते उन्हनि जी पोवारी कनि था। हिन में को हर्ज कोन्हे। असीं मज़हब जा दुश्मन न आहियूं, असीं इस्लाम जा मुनकर न आहियूं, पर असां हर सूरत में इहो चाहियूं था त मज़हब जेको आहे उहो इंसान ऐं ख़ुदा जे विच में हिकिड़ो तालुक़ु आहे, ऐं इंसान ऐं ख़ुदा जे विच में तालुक़ खे जेको माण्हू सम्झे थो, उहो पंहिंजो उहो ज़िमेवारी अदा करे, ख़ुदा जे आॾो सजदो सुजूद थिए। ख़ुदा जेको रस्तो ॾेखारियो आहे कामयाब ज़िंदगी बनाइण जो, बाअख़लाक़ ज़िंदगी बनाइण जो ऐं पंहिंजा साले अमल करण जो, उन रस्ते ते हलो। पर मज़हबी मुल्ला खे इहो कॾहिं बि इख़्तियार कोन्हे त हू सियासत में मुदाख़लत करे सियासत जो चैंपियन बणिजे, ऐं सियासत जो चैंपियन बणिजी माण्हुनि जे मुक़दर में ग़ुलामी लिखण लाइ हू जागीरदारनि जो साथारी थी माण्हुनि खे पंहिंजे धागे फीणे ऐं पंहिंजे मोहबत जे चकर में फासाए ऐं माण्हुनि खे मजबूर करे त हू जागीरदारनि खे वोट ॾियनि, हू पीपल्स पार्टी खे वोट ॾियनि, हू PTI खे वोट ॾियनि, हू मुस्लिम लीगुनि खे वोट ॾियनि। इहो कंहिं बि पीर खे हक़ कोन्हे। इन करे मज़हब जी सियासत में मुदाख़लत ऐं मज़हब जे बुनियाद ते सियासत करणु ऐं पंहिंजो लाइअमल ठाहिण जे असां सख़्तु मुख़ालिफ़ आहियूं। इन करे असां चवंदा आहियूं
त मुल्क रियासतूं सेक्युलर हूंदियूं आहिनि, उन्हनि खे सेक्युलर रहणु खपे। रियासत जो कॾहिं को मज़हब कोन थींदो आहे, रियासत ला मज़हब हूंदी आहे। हा, रियासत जा शहरी मुख़्तलिफ़ फेथ जा माण्हू हूंदा आहिनि, ऐं रियासतूं जीअं काल्ह तव्हां ॿुधो घण मज़हबी रियासतूं हूंदियूं आहिनि। का रियासत आहे जेका शायदि कंहिं हिकिड़े मज़हब जी हुजे दुनिया में, पर उते ज़रूरु इहो आहे त 5, 10, 50,000 माण्हू ॿिए मज़हब जा ज़रूरु निकिरंदा। इन करे मल्टी रिलीजियस रियासतूं हूंदियूं आहिनि। उन्हनि जो उन करे रियासत खे मज़हब खे ढाल बनाए माण्हुनि खे शिकार करण जी सॼे जो सॼे कार वहिंवार ते बंदिश हुजणु खपे। ऐं इन बुनियादी उसूल खे कामयाबु करण लाइ, अॻिते वधाइण लाइ पाण जदोजहद करियूं था। जेकॾहिं पाण बि लकीर जा फ़क़ीर थी वञूं, पाण बि कॾहिं शिया थी वञूं, कॾहिं सुन्नी थी वञूं, ऐं कॾहिं जेको सो कहिड़ा फ़िरक़ो थी वञूं, कॾहिं कहिड़ा फ़िरक़ा थी वञूं, त पोइ क़ौम ऐं वतन खे इन ज़िलतुनि मां निजात ॾियारण जो सबबु केरु थींदो, केरु उनजो ज़रियो थींदो। इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, जागीरदार जेको आहे उहो पंहिंजे जोहर में, पंहिंजे किरदार में, पंहिंजे अमल में ऐं पंहिंजे किरत में अवाम दुश्मन हूंदो आहे। ऐं अवाम दुश्मन सां गॾोगॾु जॾहिं सिंध जे दायरे में सोचींदासीं त जागीरदार सिंध दुश्मन आहे। ऐं जीअं काल्ह तव्हांखे ॿुधायो वियो त ही रज़ाकाराना वफ़ाक़ जेको पाकिस्तान आहे, जेको 40 में सिंधियुनि पंहिंजी रज़ा सां जोड़ियो हो, सही आहे, पर उन जी रज़ाकाराना शिरकत खां पोइ जेका सिंध में शदीद तरीन ग़ुलामी आई आहे, जेको सिंध खे शदीद तरीन ग़ुलाम बनाए उनखे पंहिंजे हक़नि खां महरूम कयो वियो आहे, पंहिंजी हाकमियत खां महरूम कयो वियो आहे, उन्हनि जी जाग्राफी खे दाव ते लॻायो वियो आहे, उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन्हनि जागीरदारनि ऐं वॾेरनि जी असेंबली में वेही ग़लति कानून साज़ी, आइन साज़ी करण जे करे सिंध खे ग़ुलाम बनाइण जो इहे जागीरदार वॾेरा ज़रियो थिया। इन करे पाण ते इहो इख़लाक़ी फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे रूह में, पंहिंजे ज़मीर में, पंहिंजे पार्टी फिलासफ़ी में असां जागीरदार दुश्मन आहियूं, जागीरदार मुख़ालिफ़ आहियूं। दुश्मन जो मक़सदु कोन्हे त तव्हां खंजर खणी कंहिंखे मारे छॾियो ऐं तव्हां चओ त मां पंहिंजी दुश्मनी खे पूरी करियां या पारियां। जागीरदार हिकिड़ो मरंदो, उनजा 50 पोयां पड़पोटा पोटा वेठा आहिनि। जागीरदार खे मारण सां मसइलो हल न आहे थियणो। जागीरदार खे सियासी माज़ ते शिकस्त ॾेई उनजे तकबुर खे, उनजे गुरूर खे, उनजे लुटफुर खे, उनजे इस्तिसाल खे शिकस्त ॾेई तव्हांखे उनजे मुक़ाबले में पढ़ियल ॻढ़ियल क़ौम परस्त, क़ौम दोस्त ऐं रोशन ख़्याल माण्हू खे असेंबली में चूंडाइणो आहे त जीअं वॾेरे जो तकबुर ऐं अडंबर जेको आहे उहो ज़मीन में मिले रहे ऐं सिंध जी तामीर तरक़ी लाइ रोशन ख़्याल माण्हू असेंबली में अचनि, त सुभाणे जेका कानून साज़ी थींदी, जेको कमु थींदो, जेको आइन साज़ी थींदी, उहा क़ौम ऐं वतन जे अवाम जे हक़ में थिए ऐं अवाम जा बुनियादी हक़ बहाल थी सघनि। ऐं ॿियो जेको मुख़ालिफ़ क़ुवत आहे, उहा मुख़ालिफ़ क़ुवत आहे सिंध जो नस्ल परस्त ग्रुप। जेके बि नस्ल परस्त ग्रुप आहिनि सिंध में, उहे मुख़ालिफ़ आहिनि। पोइ हुन में MQM हुनजी तमामु जदीद मुंज़िम शिकिल हुई ऐं अञा बि आहे। जेके माण्हू ख़ुशफ़हमी में आहिनि त असां MQM खे ख़तमु करे छॾियो, ग़लति चवनि था। अॼु बि जेका मुहाजिर सोच आहे उहा अल्ताफ़ हुसैन जे पोयां आहे, उहा अल्ताफ़ हुसैन सां गॾु आहे। अल्ताफ़ हुसैन ई उन में फ़ैसिला कुन किरदारु आहे मुहाजिर सोच में। मुहाजिर नफ़्सियात जो हू चैंपियन बनियल आहे। ऐं बाक़ी ही जेके बि कॾहिं फारूक सत्तार करे, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, कॾहिं मुस्तफ़ा कमाल, इहे हिन रियासत सियासी कारवार हलाइण लाइ पंहिंजी पंहिंजी पॉलिटिकल अरेंजमेंट कई आहे। उन्हनि जो नस्ल परस्त सियासत जे ख़ात्मे ऐं सिंध खे ऐं पाकिस्तान खे जेके दरपेश ख़तरा आहिनि, उन्हनि जे ख़ात्मे सां उनजो को तालुक़ु कोन्हे।
इन करे अञा ताईं सिंध जे मथां उहा तलवार, उहो ख़तरो तक़सीम वारो, सिंध में नए सूबे वारो, मुहाजिर देश वारो, इंतज़ामी सूबे वारो जेको बि मश्करी हले पई, उहा अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। मां ज़ाती तरह सिंध में जेके बि नस्ली क़िस्म जूं जमायतूं आहिनि, ज़ात बुनियाद जमायतूं आहिनि, तरक़ी पसंद पार्टी उन जे ख़िलाफ़ आहे। असांजो STP जो कारकुन हुजे, चांडिया एसोसिएशन जो उहिदेदार हुजे, मक्सी वेलफेयर जो उहिदेदार हुजे, मेमण ऐं मल्हा जमायत जो उहिदेदार हुजे, सोलंकी सरदार जो नुमाइंदो हुजे, कीअं कमु थींदो? इहो नस्ल परस्ती आहे, ज़ात परस्ती आहे त तव्हां सिंधी क़ौम खे क़ौमी कालब में ॻंढे ठाहे ऐं सिंध खे हिकिड़े क़ौमी कालब तौरु खणो त सिंध असांजो मादरे वतन, असां बहैसियत सिंधी क़ौम उनजी आबियारी लाइ कमु करियूं था। जे असीं माछी मेमण ख़ासि केली मक्सी चांडिया रिंद ऐं सैयद एसोसिएशन जा, या बरोच ऐं समाट, या पंजाबी ऐं सिंधी, या मुहाजिर ऐं सिंधी, इन क़िस्म जे इन्हनि तफ़रक़नि में पइजी वेंदासीं त उते क़ौम जो जेको ठहण जो ऐं तश्कील जो जेको सिलसिलो उहो ब्रेक थी वेंदो। सिंधी क़ौम जी इहा वॾे में वॾी, जीअं मूं चयो त मल्टी रिलीजियस असांजी नेशन आहे, ईअं मल्टी एथनिक नेशन बि आहे। असां वटि तमामु घणियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू रहनि था। सराइकी ॻाल्हाइनि था, उर्दू ॻाल्हाइनि था, पंजाबी ॻाल्हाइनि था, के फारसी ॻाल्हाइनि था, के ढाटकी ॻाल्हाइनि था, के गुजराती ॻाल्हाइनि था। इन्हनि समूरी कम्यूनिटी लैंग्वेजिस जे बावजूदि असांजी क़ौमी ॿोली सिंधी आहे ऐं असांजी सुञाणप सिंधी आहे। इन करे असांखे इन नस्ल परस्ती जे महदूद दायरे मां जेकॾहिं को दोस्त ग़लती में ऐं नासमझी में उन्हनि जो हिसेदार आहे, उनखे पाण खे आज़ादु करिणो पवंदो। ऐं टी जेका आहे उहा आहे रियासत जो कारोबार। अॼु ॾींहं ताईं रियासत पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा अवाम दुश्मनीअ पासे बीठी आहे, उहा क़ौम दुश्मनीअ पासे बीठी आहे। जीअं मूं कराची में चयो त असीं पाकिस्तान जो पासपोर्ट खणी हलूं था, असांखे शर्मिंदगी नथी थिए। पाकिस्तान जो रुपयो इस्तेमालु करियूं था, असांखे शर्मिंदगी नथी थिए त इस्लामाबाद में वेठल इस्टेब्लिशमेंट जा जेके आलोकार आहिनि, इहे सिंध जो नालो खणण में शर्मिंदा छो था थियनि? इहे सिंध जी तारीख़ी हैसियत खे क़बूल करे ऐं सिंध खे क़ौमी हक़ ॾेई सिंध खे उन मक़ाम ते वठी अचणु, बराबरी, ख़ुशहाली, इज़त आजमे जे मक़ाम ते वठी अचण में अरा छो था थियनि? छो था शर्मिंदगी महसूसु कनि? हुनजो छा मसइलो आहे जो रोज़ नवां नवां तजुर्बा कनि था? कॾहिं वनियुनि जा तजुर्बा कनि था, कॾहिं मार्शल लॉ जा तजुर्बा कनि था, कॾहिं जेको सो इंतज़ामी सूबनि जा तजुर्बा कनि था, कॾहिं ओवर सेंट्रलाइज़ेशन कनि था, 73 जे आइन जहिड़ा तजुर्बा कनि था। नतीजो छा थियो? नतीजो इहो त पाकिस्तान जे अंदरि नफ़रतूं जनम वठनि थियूं। पाकिस्तान अदम इस्तिकाम ॾे वञे पियो। मुआशी तरह पाकिस्तान कंगाल थी वियो आहे। समाजी मुआशरती तरह हर माण्हू जेको आहे सो इन रियासती सेटअप खां बेज़ार आहे ऐं ख़ुदि हुक्मराननि खे ॻणती हूंदी आहे। आर्मी जे चीफ खां वठी सदर ऐं वज़ीर आज़म ताईं हू छिरक भरे उथनि था त पाकिस्तान जे वजूद खे ख़तरो आहे, उनजे लाइ असांखे कमु करिणो, उन सालमियत लाइ कमु करिणो आहे। कामयाबु रियासत हमेशह माण्हू जे दिलि में रहंदी आहे। माण्हुनि खे बुनियादी हक़ ॾेई उहा अॻिते वधी सघंदी आहे। त इन जे करे जेसीं ताईं इहे टई शामतूं उन्हनि जो सही मुक़ाबिलो न थींदो, उन्हनि जो मुतबादिल न ईंदो, अवामी नोयत जी इस्टेब्लिशमेंट न जुड़ंदी ऐं अवामी नोयत जी इस्टेब्लिशमेंट सिर्फ़ु तॾहिं जुड़ी सघे थी जॾहिं असेंबलियूं अवामी नुमाइंदनि सां भरपूर थींदियूं। असेंबलियुनि में इहे मौक़े परस वॾेरा न हूंदा, जागीरदार न हूंदा, चौधरी न हूंदा, ख़ान न हूंदा, डिक्टेशन ते हलण वारा माण्हू न हूंदा, पर उहे पंहिंजे पंहिंजे क़ौम वतन जे इस्तिकाम सां गॾोगॾु पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ कमु कंदा, तॾहिं ई मुल्क हलंदो। मां बिल्कुलु बग़ैर कंहिं गुमान जे, बग़ैर कंहिं शक जे इहो चवणु थो चाहियां त असांजी बका
ऐं सिंध जी बका इन ॻाल्हि में आहे त पाकिस्तान क़ाइमु रहे, पाकिस्तान क़ाइमु रहे त सिंध जी बका आहे। ऐं सिंध जी बका जे लाइ हिन मुल्क खे क़ाइमु रहणो आहे। जेकॾहिं हिन मुल्क खे क़ाइमु रहणो आहे त हिन मुल्क खे माणपे वारो मुल्क बणिजणो आहे। अहिड़े मुल्क सां न ही पंहिंजो वजूद बचाए सघे थो, न ॿियनि जे वजूद जी ज़मानत आहे। हिन मुल्क खे जमहूरी बुनियादनि ते हलणो पवंदो, पार्लियामानी बुनियादनि ते हलणो पवंदो। ऐं हिन मुल्क में जेके बि क़ौमूं आहिनि उन्हनि क़ौमुनि खे पंहिंजे पंहिंजे वतन जो इख़्तियार मुंतक़िल करणो पवंदो। सिंधी, बलोच, पश्तून, पंजाबी, सराइकी, इन्हनि पंजनि ई क़ौमुनि खे पंहिंजे पंहिंजे वतन जो सियासी इख़्तियार, हुकूमती इख़्तियार ऐं मुआशी इख़्तियार मुंतक़िल कंदो त ही पाकिस्तान हिकिड़ो गुलदस्तो थी पवंदो ऐं ही पाकिस्तान समूरनि ख़तरनि खां आज़ाद हिकिड़ो कामयाबु रियासत थी पवंदी। पर जेकॾहिं तव्हां महकूम क़ौमुनि ऐं ग़रीब मिसकिन महकूम क़ौमुनि जे कंध ते लत रखी ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि जे वात जो गिर खसे पंहिंजी अयाशी जा सामान कठा कंदो ऐं चवंदो त हीउ मुल्क हले, हीउ मुल्क ईअं न हली सघंदो। इन करे मुंहिंजा दोस्तो साथियो, जेकॾहिं इन्हनि टिनी कुवतुनि खे शिकस्त ॾियणी आहे त न बम सां शिकस्त ॾेई सघूं था, न गोली सां शिकस्त ॾेई सघूं था। पाण पटे सटे 5000 गोलियूं हथु कंदासीं, हुननि वटि 5 करोड़ गोलियूं आहिनि। पाण 10 कलाशनकोफूं हथु कंदासीं, हुननि वटि जहाज़, राकेट ऐं F-16 जहाज़नि जो फ्लीट बीठी आहे। त इन जे करे ही जंग जेका आहे गोली ऐं बारूद जी जंग कोन्हे, ही जंग आदर्शनि जी जंग आहे, इसूलनि जी जंग आहे, सियासी जंग आहे। ऐं सियासी जंग खे हमेशह सियासी ताक़त ऐं सियासी अंदाज़ सां विड़ी वञिबी आहे। ईअं न थींदो त तव्हां सियासी जंग खे जेको आहे सो पंहिंजे ज़ाती पसंदि नापसंदि ते या ज़ाती मशहूरी लाइ तव्हां इनखे नौजवाननि खे भिंबलाए 50, 100, 200, 1000 माण्हू अफ़गानिस्तान मां ट्रेनिंग कराए या इंडिया मां ट्रेनिंग कराए या कंहिं पंहिंजे आका जे हथां ट्रेनिंग कराए उन्हनि खे कलाशनकोफूं ॾियो त हाणे ही जेके 1000 माण्हू या 500 माण्हू इहे जेको 5 करोड़ इंसाननि जे मुक़दर जो फ़ैसिलो कंदा, इहा गुमराही आहे, गद्दारी आहे, नासमझी आहे ऐं एजेंटगिरी आहे। इन करे असीं ज़रूरु चवणु चाहियूं था त ग़ैरतूं हुजनि। हर माण्हू जेको क़ौमी तहरीक में आहे उनखे हर वक़्तु इहो ज़हन में रखणु खपे त सच सां गॾु हलण लाइ तकलीफ़ ईंदी, ॾुखियाई ईंदी, गोली बि लॻी सघंदी आहे, जेल में बि वञी सघिबो आहे, तशदुद में मारियो वेंदो आहे। पर इन लाइ त हू ज़हनी, दिली, रुहानी तरह इन ॻाल्हि लाइ हुजे त हू पंहिंजे वतन जी जंग विड़े पियो, कंहिं गैर मुल्की आका जी एजेंडा जे मुताबिक़ उनजी एजेंटगिरी न पियो करे। त इन करे पहिरियों जेको बुनियादी सबब आहे बेखौफ़ी जो, जदोजहद ऐं इनकलाब जी तहरीक में हलण लाइ ज़रूरी आहे तव्हां बेखौफ़ हुजो, ख़ौफ़ ख़तमु करियो। इंसान आहे, इंसान खे मरणो आहे हिकिड़े ॾींहुं। असांखां अॻे बि मरी विया, पहलवान बि मरी विया, सूर बि मरी विया, गोलीबाज़ मरी विया, बंदूकबाज़ मरी विया, बादशाह बि मरी विया, सभु मरी वेंदा। मरण बरहक़ आहे, पर बावकार तरीक़े सां जॾहिं मरबो आहे या बावकार तरीक़े सां जीबो आहे त उन ज़िंदगी जो मज़ो ॿियो आहे। असीं चऊं था जे असांजे मुक़दर में जीअण लिखियलु आहे त असीं बावकार तरीक़े सां जीअंदासीं, ऐं जे मरण लिखियलु आहे तॾहिं मौत जो जेको चूंड आहे उहा बावकार तरीक़े सां चूंड कबी। ऐं मौत, बावकार मौत छा हूंदो आहे त पंहिंजे क़ौम वतन लाइ जदोजहद कंदे उन राह में पंहिंजी ज़िंदगी जा पसा पूरा कयो, अलाह जे तरफ़ां पसा पूरा थियनि, कंहिं क़ौमी तहरीक जदोजहद हादसे में ज़िंदगी वञे, जंहिं बि सबब सां उहे ज़िंदगी जा ॾींहं पूरा थियनि था, उहो जियापो बावकार ऐं दाइमी आहे, उहो मौत बावकार ऐं दाइमी आहे। उनखे जिस्मानी तरह केरु मरी सघे थो,
पर रुहानी तरह उन्हनि किरदारनि खे केरु बि मारे न सघंदो आहे। सो इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, इहे बुनियादी नोए जूं ॻाल्हियूं जेका ज़रूरी आहे त पाण उनखे पंहिंजो इहो लाइअमल ठाहियूं ऐं इन्हनि खे खणी पाण अॻिते वधूं। ऐं हींअर इमरान ख़ान जी हुकूमत जेका आहे, तव्हां ॾिसो पिया, तमामु पाकिस्तान में 10 सालनि खां वठी इमरान ख़ान खे हिकिड़े भुत तौरु ठाहियो वियो। उनखे पैसनि वारा माण्हू हवाले कया विया, जहांगीर तरीन खां वठी अलीम ख़ान, सभु इहे जेके 2 नंबरी माण्हू हुआ जिन वटि अरबा ख़रबा रुपया हुआ, उहे उनजी पार्टी ते ख़र्च करण लाइ उनखे हवाले कया विया। उनखे मुकमल तौर ते मीडिया जो मौक़ो ॾिनो वियो त ॾींहं में 3 कलाक 4 कलाक इमरान ख़ान ऐं उनजा मुख़्तलिफ़ माण्हू टीवी जे सियासी बहस मुबासन में अचनि, हिसो वठनि, शरीक थियनि ऐं माण्हुनि खे पैगाम ॾियनि। उनजे 5000 या 10000 माण्हुनि वारे जलसे खे 5 लख 10 लख माण्हुनि जो जलसो करे टीवी ते ईअं नुमाइशी तरीक़े सां तस्वीरूं हलायूं वयूं ऐं उनखे हिकिड़ो भुत बणायो वियो। ऐं जॾहिं इन ई तूफ़ानी प्रोपेंडा जे करे सिंध जा बि घणा माण्हू, नौजवान, ॿाहिरि दुनिया में सुधंदड़ दुनिया में रहंदड़ माण्हू, उहे गुमराह रहिया, इमरान ख़ान जा हामी बनिया, इमरान ख़ान खे सपोर्ट कयूं, इलेक्शन में वोट कयूं, उनजे जलसनि में नचंदा रहिया। अॼु जॾहिं इमरान ख़ान इक़्तिदार में अची वियो त उनजी हालत छा आहे? अॼु पाकिस्तान में इमरान ख़ान जी वज़ारत उज़्मा जी सूरत हाल इहा आहे त पाकिस्तान में अनडिक्लेयर्ड मार्शल आहे, नाले जो वज़ीर आज़म वेठो आहे, नाले जी पार्लियामेंट आहे, पर हिकिड़ो फ़ैसिलनि जा इख़्तियार जेके आहिनि चूंडियल पार्लियामेंट के न आहिनि, पर्दे जे पोयां वेठल ॾोरियूं हलाईंदड़ माण्हू सॼे मुल्क जो कारवां नज़म नस्क उहे हलाइनि पिया। असां जेकॾहिं इमरान ख़ान जी मुखालफ़त कयूं था, इमरान ख़ान जी जमहूरियत जी मुखालफ़त कयूं था, त इन जो इहो मक़सदु कोन्हे त असां ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जी हिमायत था करियूं। असांजो पंहिंजो हिकिड़ो पॉलिटिकल मौक़िफ़ आहे। असां सम्झूं था त ज़रदारी साहिबु सिंध जो हिकिड़ो इंतिहाई शातिर ऐं करप्ट सियासी किरदारु आहे, जंहिं सॼी सिंध खे गोॾनि भर झुकाए उनखे गोॾनि ते जीअण ते मजबूर कयो आहे, बेवस कयो आहे, सिंध जी ग़ुलामी ऐं ज़िलतुनि में इज़ाफ़ो आंदो आहे। हू हिकिड़े सियासतदान जे बजाए हिकिड़ो सियासी सौदागर बणियो बीठो आहे। सिंध जो हर शइ फॉर सेल, हर शइ खे तीनवाल करण लाइ तयारु आहे। इन जे करे जॾहिं असां इमरान ख़ान ते तनक़ीद कयूं था, इन जो मक़सदु इहो न सम्झो वञे त असां जेको आहे सो ज़रदारी जी हिमायत कयूं था, या असां पार्लियामेंटी सियासत जी हिमायत कयूं था त जमहूरियत हुजे, असेंबलियूं पंहिंजो वक़्तु पूरो कनि, असेंबलियुनि खे पंहिंजो कानून साज़ी आइन साज़ी करणु खपे, त इन जो बि इहो मक़सदु कोन्हे त असां ज़रदारी लीग जे दफ़ा में कमु करियूं था। ज़रदारी उनजे सॼे करप्ट टोले जो एहसासु थियणु खपे, पर हुक्मराननि ते अफ़सोस आहे त उन्हनि एहसास जो अहिड़ो तरीक़ेकार इख़्तियार कयो आहे जंहिंमें हर माण्हू खे लॻे थो त हीउ इंतकाम आहे, हीउ इंतकाम आहे। हिकिड़े माण्हू खे तव्हां डार्लिंग करे रखो, इमरान ख़ान सां गॾनि हुनजा ॾोह सभु बख़्श थी विया। ॿिया माण्हू जे नवाज़ लीग सां त उन्हनि जा कूड़ा सचा फाइल ठाहे, फाइल खोले तव्हां उन्हनि खे एहसास जे कटरे में आणियो। पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेके माण्हू उन्हनि जे कटरे में आणियो, ऐं ॿिया नामवर तरीन जेके करप्ट माण्हू उन्हनि खे तव्हां इजाज़त ॾेई छॾियो। इन करे अवाम जो जेको आहे उहो हिन एहसास ते भरोसो नथो बीहे। इन करे एक्रॉस द बोर्ड एहसास हुजणु खपे, बग़ैर रियायत जे, बग़ैर रिया जे, बग़ैर पसंदि नापसंदि जे जेके बि करप्ट माण्हू आहिनि उहे वञनि, उहे जेलनि में वञनि, उन्हनि खे जेल में रखो। ऐं असांजी इहा तजवीज़ हुई त हिन मुल्क में करप्शन जेका आहे उहा सियासतदाननि बि कई आहे, उहा फ़ौजी जनरलनि बि कई आहे, उहा जजनि ऐं ब्यूरोक्रेटनि बि कई आहे। जेकॾहिं उन्हनि सभिनी खे तव्हां अदालत जे कटरे में आणींदव, बग़ैर रियायत जे, बग़ैर रिया जे आणींदव, ऐं एहतिसाब सभिनी लाइ हिकु जहिड़ो, एहतिसाब सभिनी लाइ हिकु जहिड़ो, इन नारे तहत जेको तव्हां एहतिसाब कंदव
त हिन मुल्क में सुठायूं ईंदियूं। असां तजवीज़ ॾिनी हुई इमरान ख़ान खे त जेकॾहिं तव्हां हिन मुल्क मां वाकई करप्शन ख़तमु करणु चाहियो था त रुश्वतखोरी ते, बदउनवानी ते ऐं करप्शन ते उम्र क़ैद ऐं फांसी जी सज़ा जो कानून पास कयो। उम्र क़ैद ऐं फांसी जी सज़ा जो कानून पास कयो। 200-250 सियासतदान, फौजी जनरल, कामोरा, जज, जिन माण्हुनि, बिज़नेसमैन, कारोबारी माण्हू, जिन माण्हुनि आला पैमाने ते करप्शन करे हिन मुल्क में ऊंधाई पैदा कई आहे, तबाही पैदा कई आहे, उन्हनि खे तव्हां बग़ैर रिआयत जे फांसी ते चाढ़ियो ऐं पोइ हिन मुल्क जी नई तश्कील कयो त तव्हां ॾिसो त पाकिस्तान कीअं हिकिड़ो तरक़ी याफ़्ता, हिकिड़ो तहज़ीब याफ़्ता ऐं हिकिड़ो इंसाफ़ पसंद ऐं हिकिड़ो पुरअमन मुल्क बणिजी सघिजे थो। पर हिननि खे उहो करिणो न आहे। हो नारेबाज़ी करे, पंहिंजे मख़सूस मफ़ादनि लाइ नारेबाज़ी करे मख़सूस माण्हुनि खे बचाइणु चाहिनि था ऐं कुझु माण्हुनि खे उहो सज़ा ॾियणु चाहिनि था। अहिड़े कंहिं बि कारोबार में असीं शामिल न आहियूं। ऐं पार्लियामेंट खे सिंध में गवर्नर राज नाफ़िज़ थींदो, असीं मुख़ालिफ़ हूंदासीं। असां कंहिं बि सूरत में, कंहिं बि नारे आइनी कानून तहत असां गवर्नर राज जा हामी न आहियूं। असीं चऊं था त सूबाई असेंबली हिकिड़ो वज़ीर आला गिरफ़्तार थिए, तव्हां 10 दफ़ा वज़ीर आला खे गिरफ़्तार कयो, 50 वज़ीर गिरफ़्तार करे वञो, असांखे एतिराज़ न आहे। पर ही ज़रूर आहे त सूबाई असेंबली जेका आहे उनखे पंहिंजो वरी नओं क़ाइदे ऐवान चूंडण जो हक़ हिन जमहूरी प्रोसेस खे जारी रहणु खपे। ऐं इन मां कतई इहा माना न वरिती वञे त पोइ असां हासिल ज़रदारी जा हामी आहियूं या असां पीपल्स पार्टी हिमायत कयूं था। ऐं जेके सोशल मीडिया ते लिखंदड़ दोस्त आहिनि उहे पंहिंजी ॻाल्हि ॿोल में तवाज़ुन पैदा कनि, उनजी ॻाल्हि ॿोल में तवाज़ुन पैदा कोन्हे। इमरान ख़ान ते तनक़ीद कनि था, तनक़ीद कंदे ईअं महसूसु थींदो आहे त हू ज़रदारी या नवाज़ लीग जा हामी ऐं पेड वर्कर बणिया नज़र था अचनि, या असेंबली जे दफ़ा में लिखनि था त ईअं महसूसु थिए थो त हू पीपल्स पार्टी जे दफ़ा जो केस पिया विढ़नि। ईअं न हुजणु खपे। हिकिड़े तवाज़ुन सां शयुनि खे अॻियां वञणु खपे। असां पंहिंजे पार्टी ऐं सियासत जे उनवान सां सियासी नज़रियाती नुक़्ते नज़र सां असां पाकिस्तान में जमहूरी पार्लियामानी निज़ाम जी हिमायत कयूं था त जमहूरी पार्लियामानी निज़ाम हुजे, घण क़ौमी मुल्क, पार्लियामेंट बाख़्तियार हुजे, सूबाई असेंबलियूं बाख़्तियार हुजनि ऐं उन्हनि खे पंहिंजो जमहूरी किरदारु ऐं जमहूरी मुदो पूरो करण जो मुकमिल इख्तियार हुजे। सो इन हवाले सां तव्हां सम्झो था त अॼु जेके इमरान ख़ान जे तरफ़ां सिंध जे मथां ज़िलतूं मड़ियूं वयूं आहिनि या अचनि पियूं, अञा बि शायदि ख़तरा ईंदा। ॾिसो, नवनि सूबनि वारो राग अञा ख़तमु न थियो आहे। इमरान ख़ान ऐं उनजे वज़ीर आज़म जी सेक्रेटरेट मां जॾहिं सरकारी लेटर निकिरे थो त उन में लिखियो वञे थो कराची एंड सिंध। जेकॾहिं वज़ीर आज़म जी सरकारी सेक्रेटरेट मां लेटर निकिरे ऐं वज़ीर आज़म सिंध ऐं कराची लिखियो वञे त तव्हां उनजे ज़हन जी कैफ़ियत पढ़ी सघो था त उनजे ज़हन में सिंध जे बाबति सोच छा आहे। ऐं हीउ तजुर्बो हुननि पंजाब खां शुरू कयो आहे। असीं सराइकी सूबे जा हामी आहियूं। असीं चऊं था त सराइकी सूबो ठहे सराइकी जे पंहिंजे तारीख़ी मादरे वतन ते, पर इहो कतई न हुजणु खपे त सराइकी सूबे खे तव्हां बाईपास कयो। सराइकी सूबे लाइ ज़रूरी आहे त पंजाब जी असेंबली मां 2/3 वोट अचे, आइनी तरीक़ो आहे। पोइ क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां 2/3 वोट जी हिमायत थिए, सपोर्ट अचे, पोइ तव्हां हिकिड़ी कमीशन विहारे उन्हनि जी जाग्राफिकल हदूं ठाहे तव्हां सूबो ठाहे सघो था। पर जेकॾहिं तव्हां इहो आइनी प्रैक्टिस करण खां सवाइ तव्हां आइनी प्रैक्टिस कोन कंदव, तव्हां आइन में का असेंबली में वोट न कंदव, तव्हां चओ था त हींअर मख़सूस हालतूं आहिनि, असीं मुल्तान खे हेडक्वार्टर डिक्लेयर करे उते IG अलहदा विहारींदासीं, चीफ सेक्रेटरी अलहदा विहारींदासीं, होम सेक्रेटरी अलहदा विहारींदासीं ऐं जाग्राफी हदबंदी नथी थिए, आइन में का तरमीम कान थी थिए, बसि असां जनूबी सूबे खे डिक्लेयर करियूं था त इहा वॾे खां वॾी आइन सां गद्दारी आहे, मुल्क सां गद्दारी आहे।
त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो वज़ीर आज़म एग्ज़िक्यूटिव ऑर्डर जे हिकिड़ी जाग्राफिकल वतन सां हथ चुरांद करे पियो ऐं इन जो नुक़सानु छा थियणो आहे इन जो नुक़सानु इहो थियणो त सुभाणे चवंदा त बाबा सिंध असेंबली मां त 2/3 मेजॉरिटी वोट पास कोन थींदो इन करे असां कराची जो हिकिड़ो अलहदा इंतज़ामी सूबो ठाहियूं था हिकिड़ो चीफ सेक्रेटरी ऐं हिकिड़ो जेको सो होम सेक्रेटरी हिकिड़ो IG पुलिस कराची लाइ असीं अलहदा मुक़ररु करे था छॾियूं बाक़ी ॿहिराड़ी जी सिंध उन लाइ अलहदा मुक़ररु करे था छॾियूं ऐं ही कमु हलंदो रहे बाक़ी वज़ीर आला हिकिड़ो हूंदो गवर्नर हिकिड़ो हूंदो असां इन खे सिंध जी तक़सीम जो बुनियादु सम्झंदासीं असीं पंहिंजो रत सत सभु कुझु सिंध मादरे वतन जी क़ौमी वहदत बचाइण लाइ लुटाइण लाइ तयारु आहियूं असां ज़रे बराबरि बि हिन मसइले ते तव्हांजी बकवास ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं ऐं असां कंहिं बि सूरत में न अहिड़ो तजुर्बो करणु ॾींदासीं ऐं न ई कंहिं इमरान ख़ान जे गैर सिंधी वज़ीर आला खे असां सिंध ते बर्दाश्त कंदासीं वज़ारत आला सिंधी माण्हुनि जो जमहूरी हाकमियत आहे इहो हाकमियत जो हक़ असां सिंधियुनि जो आहे त सिंध ते वज़ारत आला कंहिं बि सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू वटि हुजे जेको इनकम जी नस्ल परस्ती जी सियासत करे थो उहो क़बूल न आहे जेको इमरान ख़ान जी सियासत करे थो उहो क़बूल न आहे जेको कराची और सिंध जे फार्मूले ते यकीन रखे थो उहो असांखे क़बूल न आहे असांखे सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंध जे हिलाली के पुट खे तव्हां मुराद अली शाह तब्दील करणु चाहियो था 100 दफ़ा कयो पर असां कंहिं बि गैर सिंधी खे सिंध जो वज़ीर आला न बर्दाश्त कंदासीं न क़बूल कंदासीं छा था चओ पंहिंजे वतन जी हाकमियत बचाइण लाइ जदोजहद थियणु खपे या न थियणु खपे हलंदो न गॾिजी न जदोजहद में अहिड़े तरीक़े सां दरिया जा पाणी आहिनि दरिया जे पाणिनि ते धाड़ा लॻण शुरू थी विया हूं त शुरू खां हलनि पिया पर मुशरफ खां पोइ जेको बाज़ाब्ता ज़रदारी आयो ज़रदारी हुकूमत में 6 डेम ठाहियूं सिंध ते नंढा नंढा उन जो कमु शुरू थी वियो ग्रेटर थल कैनाल कंप्लीट कराए छॾियईं ऐं हाणे जेको ई भाषा डैम ऐं महमद डैम शुरू थियो आहे यादि रखो इन जो बुनियादु आसिफ़ ज़रदारी रखी वियो पंहिंजे दौरे हुकूमत में भाषा डैम जो ऐं ही जेको आहे हिन न रखियो आहे त हाणे चीफ जस्टिस खे तमाशो हथ में ॾिनो वियो आहे त तव्हां निकिरो ऐं फंड गॾु कयो ऐं पोइ डैम ठाहींदासीं पोइ माण्हुनि खे गद्दारी जा केस आर्टिकल 6 जा दाबा ॾेई ढेजारे चुप करायो ऐं पीपल्स पार्टी उनजी हामी आहे पीपल्स पार्टी सिंधी ज़मींदारनि खे सभिनी खे ख़ामोश कराए छॾियो आहे त तव्हां चुप करे वियो हीउ सिंध जे हक़ में आहे तव्हांखे पाणी मिलंदो तव्हांखे कणिक जी मुंद में पाणी मिलंदो हरू भरू तव्हां इन्हनि चेरियन कोम्पर्स जे पोयां न लॻो इन करे आबादगाह तंज़ीमूं ऐं वॾेरा जागीरदार सभु हिन डेम जूं हामी आहिनि वाहिद तरक़ी पसंद पार्टी आहे जेका सम्झे थी त हीउ सिंध जे ख़िलाफ़ु वॾो वेर आहे ऐं पाण हिन लाइ कराची में रैली करे आया आहियूं हाणे तालके सित ते जलसा मुंज़िम कंदासीं ऑर्गनाइज़ कंदासीं ज़िले सित ते कंदासीं डिवीज़न सित ते कंदासीं ऐं हिन कम खे जारी रखिबो इंशाअल्लाह त अहिड़े तरीक़े सां धारी आबादकारी बि सिंध में वधे पई ऐं पार्लियामानी सियासत लोकल इलेक्शन दोस्तनि ॿुधायो BD इलेक्शन अचे थी जीअं अॼु असांजी बॉडी अची वई आहे सुभाणे सेंट्रल कमेटी जो इजलास थींदो त कमेटी ठाहिबी जेका पार्टी जी रहियल रजिस्ट्रेशन आहे उनजो कमु पूरो कराईंदासीं त रजिस्ट्रेशन जो कमु थिए ऐं दोस्त BD इलेक्शन में ढिजणु न खपे तव्हांखे मुंहिंजा भाउ भले हिकिड़ो वोट खणो था पंहिंजो तव्हांखे वोट मिले थो न मिले पर ॿियो ज़रूरु भला साइकिल हूंदी भला पाड़ो पंधु निकिरंदासीं घर घर वेंदासीं चवंदासीं अदा मां वोट ते बीठो आहियां मुंहिंजो ही प्रोग्राम आहे मूंखे वोट ॾियो 5 वोट मिलंदा अॼु 5 मिलंदा ऐं जॾहिं 2 इलेक्शनूं तसलसल सां विढ़ंदासीं त असांजा इहे 5000 वोट थी वेंदा जी हा बिल्कुलु त इन करे
तव्हां ख़ौफ़ न खाओ जागीरदारनि वॾेरनि जे ऐं जेके बि असांजा कारकुन आहिनि हिन इलेक्शन में काफ़ी बहितर हुई पर अञा ताईं असांजा इलेक्शन जा भुलियल हुआ दोस्त माना आहियूं जीअं सिंध आहियूं तरक़ी पसंद पार्टी आहे नारा जीअं सिंध हणंदासीं ऐं फ़ैसिले जे वक़्त में वरी वॾेरनि खे वोट ॾींदासीं के पीपी जी कैंप में यारियूं पिया मल्हाइनि के मुस्लिम लीग जी कैंप में यारियूं पिया मल्हाइनि के पीटीआई जी कैंप में यारियूं पिया मल्हाइनि यार तव्हां वतन परस्त आहियो क़ौम परस्त आहियो तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन आहियो जे तव्हीं तरक़ी पसंद जे पार्टी जा कारकुन बि सिंध जा मुहाफ़िज़ न थींदो तव्हां पंहिंजी पार्टी जी पॉलिसी खे खणी न हलंदो त बाक़ी आसमान मां के फ़रिश्ता ईंदा उहे अची कमु कंदा छा ऐं असां अहिड़नि जाहिल कारकुननि जे किरदार ते शर्मिंदा आहियूं असांखे शर्मिंदगी थींदी आहे समाज में त ही छा पियो थिए ही तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन छा पिया कनि जंहिं तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन कंहिं ज़माने में ऐवान दहलजंदा हुआ वज़ीर आला दहलबा वज़ीर आज़म दहलबा GHQ दहलबो अॼु उहा जेका आहे हिकिड़ी छुड़वाक माण्हू जी जमायत थी वई आहे यार महिरबानी करे पंहिंजे सिफ़ुनि में डिसिप्लिन पैदा कयो सम्झ पैदा कयो भला फालतू खाना पूरी कढो तव्हांखे मेंबरशिप फॉर्म जेके डॉक्टर सुमार विराया इहे इन लाइ ॾिना आहिनि त तव्हां चूंडे माण्हुनि जा फार्म भरियो जेके दुख सुख में पार्टी सां बीहनि साथ ॾियनि सिर ॾियनि निभाइनि वचन निभाइनि अटल इरादनि ते रहनि उन्हनि माण्हुनि जे लाइ हुन तव्हांखे फॉर्म ॾिना उन लाइ कोन न तव्हां खाना पूरी करे माण्हुनि जा फार्म भरे अची ॾेई वञो साईं 100 मेंबरनि 100 फार्म वठो पोइ तब्दीली छा थी माण्हू जेकॾहिं इलेक्शन जे वक़्त में तव्हां सां गॾु न आहिनि वोट जी सियासत में तव्हां सां गॾु न आहिनि उहे माण्हू तव्हांजा न आहिनि ऐं नथा थी सघनि इहा ई हिकिड़ी लीक आहे डिवीजन आहे सॼण ऐं दोस्त जी परख जी जेको पार्टी जो दोस्त आहे उहो पार्टी सां गॾु बीठल हूंदो जेको पार्टी जो दोस्त न आहे उहो दुश्मननि सां मुखालफ़नि सां बीठल हूंदो उन खां पोइ तव्हांजी तरफ़ां उन्हनि माण्हुनि लाइ रिआयतूं न हुजणु खपनि त साईं हाणे ठीकु आहे हिकिड़ो ई अछो मौक़ो ई हाणे वरी आयो माफ़ी थो वठे वरी कयोसि शामिल वरी छा कंदो वरी फ़ैसिले जे वक़्तु उहो ई कंदो जेको हुन माज़ी में कयो आहे सो इन करे पार्लियामानी सियासत असांजो बुनियादी हिकमत मिली आहे बुनियादी असांजो ॾांहुं आहे जदोजहद खे अॻिते वठी वञण जो अवामी राब्ते जो दुश्मननि सां मुखातिब ऐं मुखालिफ़ क़ुवतुनि खे शिकस्त ॾियण जो इन मोर्चे खे कतई तर्क न करणु खपे बाक़ी योम मादरे वतन तव्हां सम्झो था जिन दोस्तनि सफ़ारिशूं ॾिनियूं आहिनि जदोजहद कमेटी वग़ैरह उहे सभु असां नोट करे छॾियूं आहिनि इंशाअल्लाह उन जी रोशनी में कमु कंदासीं बाक़ी मादरे वतन 24 फेब्रुआरी 2019 ते थींदो इंशाअल्लाह पंहिंजो मादरे वतन ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मादरे वतन जे लाइ भरपूर तरीक़े सां तयारी करायो अॼु खां ई तयारी करायो सरगर्मी सां तयारी करायो वधि खां वधि कारकुन हर कारकुन इख़लाक़ी ज़िम्मेवारी सम्झे थो पाण शरीक थिए जिंद शरीक थिए ऐं जेकॾहिं हर कारकुन 4-4 5-5 दोस्त पंहिंजा वठी निकिरी पवे ज़िलनि मां ऐं अची पंहिंजे प्रोग्राम में शरीक थियनि त प्रोग्राम जे 4 चंड लॻी वेंदा ऐं ही मादरे वतन जीअं गुज़ल मादरे वतन जो तव्हां तारीफ़ कई ही मादरे वतन इंशाअल्लाह उन खां बहितरीन ऐं कामयाब मादरे वतन साबित थींदो सिंध ज़िंदाबाद इनक़लाब ज़िंदाबाद एसटीपी ज़िंदाबाद